भिक्षा में ज़हरीलो गिदरो खाइण सबब एक मासूम ॿारड़ो ज़िंदगी जी जंग हाराए वियो। वारसन पारां फोती नींगर सुहेल बुलैदी जो लाश खणाए भिटशा जे सरकारी अस्पताल साम्हूं रखी एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ लाइन ते मौजूद आहे भिटशा मां रिपोर्टर रजिब अली बोज़दार। जी रजिब अली, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त भिटशा में ज़हरीलो गिदरो खाइण सबबि हिकु मासूम ॿारड़ो ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। वारसनि पारां फोती नींगर सुहेल बुलैदी जो लाश खणाए भिटशा जे सरकारी अस्पताल साम्हूं एहतजाज कयो वियो आहे। हफ़्तो अॻु में ज़हरीलो गिदरो खाइण सबबि भिटशा जे पीर मेले में 5 ॿारड़ा बेहोश थिया हुआ। जनम 6 वरनि जो मासूम नींगर सुहेल वलद आशिक़ बुलैदी खे नाज़ुक हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो, जंहिंजो इलाज हलंदड़ हुयो, मगर मासूम नींगर अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। ऐं वारसनि पारां मासूम नींगर जो लाश हैदराबाद मां खणाए भिटशा जे रूरल हेल्थ सेंटर जे साम्हूं रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे अस्पताल अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त एहतजाज कंदड़ नींगर जे वारसनि जो चवणु हो त नींगर खे बेहोशी वारी हालत में रूरल हेल्थ सेंटर भिटशा पहुचायो, मगर अस्पताल में डॉक्टरनि जी गैर मौजूदगी सबबि फौरी तौर ते इलाज न थियण करे मासूम ॿारड़ो फ़ौत थी वियो आहे। वारसनि मुतालबो कंदे चयो आहे त अस्पताल अमले जी गैर मौजूदगी जो नोटिस वठी गैर हाज़ुर रहंदड़ डॉक्टरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जी वॾी महिरबानी रजिब अली, तफ़सील खां आगाह करण जी। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।